ताहिर ॻोठ जा आहियूं। असांखे वेठे 15 साल थियो आहे। 15 सालनि में असां महिनत मज़दूरी करे पंहिंजो प्लाट वरितो आहे। प्लाट वठण जी वजह ते असां पंहिंजो जाईंदा आहियूं, थोरी चौकियूं ठारायूं आहिनि। तंहिं में एजाज चांडियो आयो, माराम चांडियो आयो, अबे खे निसार चांडियो आयो, धमकी ॾेई चे। सुबुह जो पुलिस बि गॾु हुयनि। मां चयो बा घर में इरशाद इहो घिरी आयो, एजाज चांडियो घिरी आयो घर में। मुंहिंजो धन टोड़ कयईं, 53,000 बि घर खां खयईं, मूंखे धक बि हयईं, जंहिं वजह ते मुंहिंजे ॿारनि दाहूं कूकूं कयूं। मुंहिंजी का बि तरवजा न थई। अबे खे चवां मूंखे थाणे ते खणी विया, गाॾी में विझी मूंखे अंदरि वञी बंदि कयो। मां चयो बा मूं ते ज़ुल्म कहिड़ो? उन्हनि में पुलिस वारनि चयो त बाबा 5 लख ॾींदे एजाज खे, एजाज चांडे खे, माराम चांडे खे, इरशाद इनखे निसार चांडे खे, त असां तोखे छॾींदासीं न छॾींदासीं। तंहिं हूंदे राति जा 9 थी विया। 9 बजे मूंखे चयईं त माई तूं निकिरी वञ। बाक़ी उन्हनि पाण में चयो त बाबा सुठी ॻाल्हि आहे, माई खे छॾियो, हाणे असांजो की हिन जे घर में घिरी हिन जा मर्द खणंदासीं कूड़े केसनि में। साईं हे जो की चांडिया न इहो रोज़िरो तंग कयूं अथऊं, मां सिंधी ॻोठ हिननि जीअण जंजाल कयो आहे।